अज़ीज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ एपिसोड में आख़िरकार छा थियण वारो आहे? छा मूसा दरिया ख़ान जी पनाह मां हाकिमज़ादी खे सजावल ख़ान जे हवाले कराईंदो या हिन मसइले मां मूसा हथु कढंदो? छा लाला मीर सां गॾु थी हाकिमज़ादी खे दरिया ख़ान जी घरां कढी वेंदो? छा रईस नवाब ख़ान नैना खे मारे छॾींदो? तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में आख़िरकार छा थियण वारो आहे? दोस्तों सभु ॿई ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं आसानी पहुची सघे। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त सजावल ख़ान मूसा खे चवंदो आहे त दरिया ख़ान जी पनाह मां हाकिमज़ादी खे वापसि कराए आ, न त हिन मसइले मां निकिरी वञ। मूसा वञी दरिया ख़ान सां ॻाल्हाईंदो त हाकिमज़ादी खे सजावल ख़ान जे हवाले कर, पर दरिया ख़ान कॾहिं बि हाकिमज़ादी खे सजावल ख़ान जे हवाले कोन कंदो ऐं अॻिते हली रईस नवाब ख़ान नैना खे हमेशह लाइ मारे छॾींदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकर पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों मिलंदासीं ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।